दादूमा खबर इंदालो कैरपुर नाथन शाह लग गोठ मुराद बबुर में मिल्कियत ता जेड़ो गुलाम यासीन बबुर कतल थी व मकतूल जी भेण मिसमात इरशाद बबुर जा मीडिया आडो छिरकाईंदड़ इंकशाफ मुझे वाह गुलाम यासीन के मुझे ही भाइरन मिल्कियत हड़प करण लाइ कतल कयो है। ऐं हाणे गोठ जे शरीफ माण्हुनि खे बेगुनाह फासाइण लाइ कैरपुर नाथन शाह पुलिस के गरी रिश्वत ॾेई कूड़ो केस पुलिस एहलकार रियाज़ बबुर, कमरदीन बबुर, गुलाम मुस्तफा बबुर, जुल्फकार बबुर, मंठार सारियो, अलमदीन समेत ॿियनि जवाबदारनि ते केस दाख़िल कराए बेगुनाह फासायो पियो वञे। मक़तूल गुलाम यासीन जी भेण इरशाद बबुर मीडिया खे वधीक ॿुधायो त मुंहिंजो भाउ गुलाम शबीर बबुर ऐं संदसि जा साथी मुराद, जाफर, खादिम, मोहम्मद जुमन, इमरान ऐं ॿिया शामिल आहिनि जिन गॾिजी मुंहिंजे भाउ खे क़तल करे हिकु कूड़ो ड्रामो रचायो आहे ऐं असां जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि एसएसपी दादू, आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में डीआईजी लाड़काणो ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।